वैसा पिरालो ख़बरूं सिलसिलो जारी ख़बर शेयर कंदासीं टाउन कॉमेडी पिरालो खां। पिरालो वॾा माशू थाणे जे हद में मंशा सरे आम विकिरो थियणु लॻी। नंढो नसुल जूं ज़िंदगियूं तबाह थियणु लॻियूं। पिरालो वॾा माशू थाणे जे एसोसिएशन जूं मंथलियूं मुक़ररु केतिरा ई भेरा शिकायतूं करण खां पोइ मुख़्तलिफ़ शहरनि मां सखर खैरपुर खां सरेआम कोटापुल कोट मीर मोहम्मद पीर गफ़ार शाह ऐं पिरालो में वेकिरो थियणु लॻी। वेकिरो थियण बजाए बंदि थियण बजाए केतिरा ई नसुल तबाह थियणु लॻा। इंतिज़ामिया हद जी अखियुनि खे कारियूं पटियूं ॿधी छॾियूं। फोटेज में तव्हां ॾिसी सघो था त विकिरो थियल किन में औरतूं बि शामिलु आहिनि जिन जो मंशात फ़िरोज़ ख़रीद करे पंहिंजी ज़िंदगियूं तबाह करे छॾियूं आहिनि। DIG सखर SSP खैरपुर नोटिस वरितो वञे।